छा तव्हांखे पतो आहे जो पाण अजरक जी ॻाल्हि कंदा आहियूं 5000 साल जूणो आहे। अजरक ही कपड़े जो नालो न बल्कि सिंधु घाटी जी परंपरा सां जुड़ियल झूनी ब्लॉकिंग प्रिंटिंग खे चइबो आहे। मोहन जे दड़े जी खुदाई में मिलियल स्टेचू खे भी अजरक चादर पातल मिली, जंहिंसां पतो तो पए अजरक अॼु जी न बल्कि 5000 साल पुरानी विरासत आहे। असुल में अजरक हिक कपड़े जे मथां कलर करे हुनजे मथां हथ सां ब्लॉक प्रिंटिंग कयल डिजाइन खे चइबो आहे। अजरक खे तव्हां गर्मी में भी पाए था सघो ऐं सियारनि में भी पाए था सघो, छोकी इनके ठाहिण में इस्तेमाल कया वञण वारा रंग कुदरती शयुनि खां तैयार कया वेंदा आहिनि। हिन लाइ हिन जो तापमान मौसम जे हिसाब सां मेंटेन रहंदो आहे। हिन लाइ नेचर फ्रेंडली हूंदो आहे। असल में ही सिंध जी शानाइत आहे। कंहिंजो सम्मान या वॾे अफसर या नेताउनि जे सम्मान में ॾी वेंदी आहे। सिंध में मर्द हिन खे टोपी ऐं शाल जे रूप में ऐं मायूं रवे जे रूप में इस्तेमाल कंदियूं आहिनि। भले ही अॼु जे टाइम में नई जनरेशन अजरक खे विसारे वेठी आहे, असुल में ही हिक कारीगरी न बल्कि असां लाइ विरासत आहे।